नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी खां ही रिपोर्ट असां सां शेयर कई आहे मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब फंक्शनल मुस्लिम लीग जे सरबराहुरनि जे रूहानी पेशवा आला हज़रत पीर साईं पागारे जी 64वीं सालगिरह जो केक फंक्शनल लीग ऐं MSF अॻवान फ़कीर अब्दुल मालिक शर, मीहल शर, राशिद जुणेजो, अब्दुल नबी मरी, माशूक मरी ऐं कुर्बान अली प्रेस क्लब सिंधड़ी में काटियो वियो ऐं पीर साहब पागारे सेहत ऐं वॾी ॼमार लाइ दुआ पिणु घुरी वई। इन मौक़े ते जमायतुनि MSF अॻवाननि पिणु शिरकत करे पीर साईं पागारे जी सालगिरह जो केक काटियो।